ॿाहिरि जी ॻाल्हि कोन था करियूं, पाण थोरो ॿाहिरां जी ॻाल्हि था करियूं। धाइण पियो ऐं दर्शन ॾींदा आहिनि न ॿार ॾींहं महिल मस्जिद में जेके न थींदा आहिनि, तेॾी महिल आउं चवंदो आहियां त ॻोठण को पोल्ट्री फार्म खोलियो आहे छा? हाणे जेका माई 12 11 ॿार ॾिण वेठी आहे, हर ॿार जे ॾिण ते 75 सालनि जे नमाज़ जो सवाबु मिले, उनजो सवाबु तूं गिनती कर रहंदो। हाणे 20 ते वटे हिकिड़ो जेको सूर थो थिए, उनखे जेका सूट थी अचे, उन हिकिड़े सूर ते हज जो सवाबु थो मिले। हा मां वॾी शइ आहे, मां तोखे ॾियणो आहे पुट, तुंहिंजा कुल मुंड धोतई आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ो साहिबी कुल जे मां खे खयो तमामु पियो कर, लंगड़ी लुली पोड़ी माई हुजे, हुनजो कुल ते खड़ो तमामु पियो कर। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नज़र पइजी वियो, साहिबी ॾिठी सही इहा मुंहिंजी मां आहे, हुनखे तमामु पियो करायां। हाणे मूंखे ॾियो ख़बर में मां जो हक़ अदा कयो या न? अल्लाह जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पुट सियारे जी राति में जॾहिं तो पेशाब कयो, पोइ तुंहिंजो बिस्तरो आलो थी पियो, पोइ मां ॾिठो त बेटा पुट ठरी पई, पोइ वरी तोखे हटाए संदसि सुकल भेणी ते सुम्हारई, पाण वरी तुंहिंजे मुट वारी जाइ ते सुती, अञा तो उन राति जो बि हक़ अदा कोन कयो आहे। बाबा को